गडाप मीरू खान थाने जे हद ॻोठ उमर खान जतोई में मुबैना क़तल थियल नौजवान इशरत जतोई जो FIR उन वक़्त जे वंगारो SHO नादिर भंगर पारां बेगुनाह माण्हुनि सूबेदार अली जतोई आशिक हुसैन समेत 8 ॼणनि मथां दाख़िल करण ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड खणी गडाप प्रेस क्लब आॾो एहतजाज मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते इमरान अली जतोई, रोशन अली, इनाम अली, ईद मोहम्मद, अताउल्ला, अकरम ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सब खां पहिरियां त असां आला इदारा जेके बि आहिनि असांजे मुल्क जा उन्हनि सभिनी खां इन वाक़े जे मुतालिक़ GIT जी घुर कयूं था ताकी इन वाक़े में जेके बि उन मरहूम खे क़तल करण वाला असुल मुजरिम आहिनि, जेके उन जा क़ातिल आहिनि, ताकी उहे गिरफ़्तार थियनि। छो जो हिन वक़्तु हिननि जिन अफ़रादनि ते FIR दाख़िल कराई आहे उहे कोई बि शख़्स उते मौजूदु न हुयो। अगर GIT मुक़ररु थींदी त सभिनी खे ख़बर पइजी वेंदी हिन खे क़तल करण वारो हिन जो पंहिंजो चाचो आहे इमदाद उर्फ़ इमदू जतोई, जेको कुझु अरसो पहिरियां हितां बुरको पाए यानी औरत जे लिबास में चोरी कंदे पकड़िजी चुको आहे ऐं हीउ मुख़्तलिफ़ थाणनि ते मुख़्तलिफ़ टाइम में ईंदो वेंदो रहियो आहे। हिन जो कमु ई व्याज, शराब, जुआ। तव्हांजो कहिड़ो लॻे थो ऐं मरहूम जो नालो छा हो? मरहूम जो नालो इशरत जतोई आहे। थाणो असांखे मीरो खान थाणो लॻे थो। हिन वक़्तु हिन जी FIR मीरो खान थाणे ते दाख़िल थियल आहे ऐं हिन वक़्तु DSP मीरो खान हुननि जी अलल ऐलान धुर थो वहे ऐं हुननि जे तरफ़ खां ई तमामु कमु करे थो ऐं हू हुन जे चवण ते ऐं हुन जी चुर्च ते इहो केस दाख़िल कयो वियो आहे। जेको वास्तो न आहे कादो उन खां पोइ कादो साईं असांजे ओताक में हिननि असांजे ओताक ते हमिलो कयो, फेर कया। उन खां पोइ कादो असांखे माना जेको ओताक महिमान ते जेको हुननि गुजा ॾियणु शुरू कया ॿारनि, बाबा असां चयो त ईअं न कयो। पोइ असां हलंदे मीरो खान स्टेशन ते वियासीं, उते बाबा असांजे लाइ कादो कुझु कयो हुए, असां सां कादो नाइंसाफ़ी थी पकड़ियो आहे। जेको हिकिड़ो ॼणो विड़ियो आहे, बाक़ी पंहिंजे अशरत जतोई खे हुननि पंहिंजा डॉक्टर बि आयो आहे, लठियूं आयूं अथनि ऐं लाड़ मीरो खान खां वापसी खणी लाड़काने खणी पहुचे धूप चौक जे विच ते हुनखे घोटो ॾिनो अथनि, कीअं बि कयो अथनि। हुननि पाण मारियो आहे, उन में असांजो कोई बि न आहे। असां कंबर छागाकोट जे DSP खे लाड़काने जाइज़ी खे अपील था कयूं त इहो लाश दुबारा कढी इन खे पोस्टमार्टम कयो वञे त इन में ख़बर पए त इन जो असुल मुजरिम केरु आहे। असुल मुजरिम खे पकड़ियो, उन खे गिरफ़्तार कयो वञे। बाक़ी जेको हिन वक़्तु कयूं था वञनि बिल्कुलु इहा ॾाढी मुफ़्ती हलाई थी वञे। असां इन मामले में कोई बि असांजो न आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।